अच्छा हाणे ॿियो एग्ज़ाम्पल ॾिसो जंहिंमें पहिरें में त असां सिखियोसीं त वॾे मां जेको आहे सो यानी स्ट्रॉन्ग जेका करंसी हुई उन मां नंढे में कन्वर्ट कयो पिया रुपीज़ में त असां ज़रब कईसीं। हाणे सिखंदासीं नंढी करंसी मां वॾी करंसी में कीअं बदिलाइजे। मिसाल वठूं था पिया त मिसिस जमाल उन वटि आहिनि पाकिस्तानी 60,000 रुपीज़, उहो सऊदी अरब वञे थो। हाणे सऊदी अरब में ज़ाहिरी ॻाल्हि आहे रुपीज़ त न हलंदा, उनखे कन्वर्ट कराइणो आहे कंहिंमें रियाल में, ऐं रियाल जो उन ॾींहुं यूनिट आहे 15 रुपया, ठीकु आहे, यानी 15 रुपीज़ जो हिकिड़ो रियाल मिले थो, 1 रियाल, ठीकु आहे। हाणे कन्वर्जन आहे, हाणे तव्हांखे ख़बर आहे त हिन मां रुपीज़ मां कन्वर्ट करिणो आहे कंहिंमें रियाल में। हाणे रुपीज़ जेको आहे सो नंढी करंसी आहे या कमज़ोर आहे, ऐं जेको आहे रियाल उन खां स्ट्रॉन्ग करंसी आहे, त नंढी खां वॾी करंसी में या मज़बूत करंसी में कन्वर्ट करण जे लाइ पाण छा कंदा आहियूं, वंड कंदा आहियूं। वॾी करंसी मां नंढी में ज़रब ऐं नंढी करंसी मां वॾी करंसी में बदिलाइण जे लाइ पाण वंड कंदा आहियूं, कंहिंसां जेको रेट ॾिनल हूंदो आहे। सो हाणे असां छा कंदासीं, 60,000 ठीकु आहे डिवाइड कंदासीं 15 सां, 15 जो खोड़ो हिन ते हिकु दफ़ो, ऐं 60 ते घणा दफ़ा वेंदो, 4 दफ़ा वेंदो। अॻियां 3 0 बचा अथसि, हे असांजो थी वेंदो 4,000। माना जेकॾहिं हेतो 60,000 रुपयो इमेजिन कयो खणी वेंदो उते वञी ॾींदो त उनखे 4,000 रियाल मिलंदा, ठीकु आहे। इहो हुयो कन्वर्जन रेट। अञा ॿियो एग्ज़ाम्पल वठूं था पिया, मिसाल वठूं था पिया त अहमद जेको आहे सो उहो 2 लख रुपया हितां खणी वियो अमरीका। ऐं अमरीका में ज़ाहिरी ॻाल्हि आहे रुपीज़ न हलंदा, उनखे चेंज करिणो आहे कंहिंमें, डॉलर में। त डॉलर जो मिसाल वठूं था पिया, उन ॾींहुं रेट आहे 160, ठीकु आहे, 160 रुपये जो हिकिड़ो डॉलर आहे। हाणे असांखे ख़बर आहे त रुपीज़ कमज़ोर आहे, उन मां डॉलर में यानी वॾे यूनिट में कन्वर्ट करिणो आहे, त असांखे छा करणी पवंदी, वंड। छा कंदो, 200,000 डिवाइडेड बाय 160। पहिरियों त 0 0 सां कटिजी वेंदो, बाक़ी बचंदो 16 ऐं 20,000, यानी ॿिनि जे अॻियां 4 ॿुड़ियूं, ठीकु आहे। ॿिनि जो खोड़ो हिन ते 8 दफ़ा ऐं हिन ते हिकु दफ़ो वेंदो, ठीकु आहे। हाणे घणो बि थी वियो, हे बाक़ी बचो 10,000 डिवाइडेड बाय 8। हाणे ॿिनि जो खोड़ो हिन ते 4 दफ़ा ऐं हिन ते घणा दफ़ा वेंदो, 5 दफ़ा, ऐं अॻियां 3 0 बचंदसि। अञा ॿिनि जो खोड़ो वञे थो पियो, ॿिनि जो खोड़ो हिन ते 2 दफ़ा ऐं हिन ते घणा दफ़ा वेंदो, 2500 दफ़ा। अञा ॿिनि जो खोड़ो वञे थो, हिन ते हिकु दफ़ो, हिन ते हिकु दफ़ो, हिन ते वेंदो 2 दफ़ा, हिकु बची पवंदो, हेॾे ईंदो 10 ते वेंदो घणा दफ़ा, 5 दफ़ा, ऐं हुन खां पोइ हे 0 थी वेंदुसि। हाणे इहे थी वेंदा $1250। यानी अहमद जेकॾहिं 2 लख रुपया इमेजिन कयो खणी वियो, त हुते सिर्फ़ु घणा मिलंदसि, 1250, $1250 मिलंदसि, ठीकु आहे। हाणे इहो हुयो कन्वर्जन। सिंपल सिर्फ़ु तव्हांखे उसूल यादि रखिणो आहे, बाक़ी उहो सिंपल हे कैलकुलेशन आहे। हे मां कोशिशि करे पाण ॼाणी वाणी अहिड़ा ॾिना आहिनि जेके 10 में नथा अचनि, जेके 10 में अचनि उन्हनि जी बि वंड ज़रब तव्हांखे सेखारी आहे, पर तव्हांखे मां हिकिड़ो एग्ज़ाम्पल करे ॾेखारियां थो। पर तव्हांखे सिर्फ़ु छा करिणो आहे, उसूल यादि रखिणो आहे। छा उसूल यादि रखिणो आहे, वॾे खां या कमज़ोर जेका सॉरी ताक़तवर करंसी हूंदी उन खां नंढे में जेकॾहिं कन्वर्ट कंदो, छा कंदो, ज़रब कंदो। वरी जेकॾहिं नंढी करंसी मां, जीअं हिन केस में हुयो नंढी करंसी आहे या कमज़ोर करंसी आहे रुपीज़, उन मां जेकॾहिं वॾी करंसी में कन्वर्ट कंदो या ताक़तवर करंसी में कन्वर्ट कंदो, तव्हांखे छा करणी पवंदी, वंड करणी पवंदी। जीअं हिते असां वंड कईसीं, कंहिंखे वंड कंदो, जेको अमाउंट हूंदो या रुपीज़ हूंदा उन्हनि खे वंड कंदो कंहिंसां, कन्वर्जन रेशो ते, या उन ॾींहुं जेको रेट हूंदो उन सां, ठीकु आहे। हिन में को बि ॾहाई वारो न हुयो। हाणे हिकिड़ो तव्हांखे ॾहाई वारो एग्ज़ाम्पल बि करे ॾेखारियां थो।